जीअरे हिक ॿिए जो जीअण जंजाल करण ऐं मरण खां पोइ मग़फ़िरत ऐं जन्नत में वञण जूं दुआऊं कंदड़ क़ौम खे हिन वक़्त जो हरूभरू बि सलाम क़बूल हुजे। महांगाई जे हिन दौर में जिते हर माण्हू जो बूथ चढ़ियल आहे, उते चटपटियुनि ख़बरुनि सां गॾु तव्हांजे चेहरे ते मुर्खूं विकिणण जी कोशिश कंदासीं। सचो कुझु रिश्तेदार हफ़्ते में हिकु दफ़ो कॉल करे इन लाइ बि पुछा कंदा आहिनि त किथे असां ज़िंदगी में ख़ुशि त न आहियूं। दरगाह में लंगर हली रहियो हो, अंदरि लंगर वठणु वियसि त चांवर ख़तम थी विया ऐं जॾहिं ॿाहिरि निकितसि त चंपल ई गाइबु हुई। नई तहक़ीक़ मुताबिक़ सवेरे घर अचण सां मानी गरम ऐं ज़ाल थधी मिलंदी आहे ऐं देरि सां घर अचण सां मानी थधी ऐं ज़ाल गरम मिलंदी आहे। दुनिया में जॾहिं शादियूं थींदियूं आहिनि त सभु ख़ुशियूं मल्हाईंदा आहिनि ऐं असां सिंधी वरी पुफियूं मासियूं परचाइण में पूरा हूंदा आहियूं। मुल्क में महांगाई ऐं बेरोज़गारी ॾिसी दिलि चवंदी आहे त शादी अहिड़ी छोकिरी सां कजे जंहिंखे मेकअप ऐं टच मोबाइल जी ख़बर ई न हुजे। हिन शख़्स जे तरक़ी वारियूं ख़बरूं ॿुधी ॿाहिरीं मुल्क में रहंदड़ पाकिस्तानियुनि वापसी जो रुख़ कयो। हाणे लाॿारनि जी सीज़न बि न आहे, वरी विया वीचारा मरी। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं चटपटियूं ख़बरूं। वधीक वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा।